बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्मुल मानी हुवा इल्मुन युरफ बिही अहवालुल लफ्ज़िल अरबिय्यिल्लती बिहा युताबिकु मुक्तज़ल हाल फ़तख्तलिफ़ु सुवरुल कलाम लिइख्तिलाफ़िल अहवाल। मिसाल ज़ालिक क़ौलुहु तआला व अन्ना ला नदरी अशर्रुन उरीद बिमन फ़िल अर्द अम अराद बिहिम रब्बुहुम रशदा। पुठियां असां इहो पढ़ी आयासीं बलागतुल कलाम में। बलागतुल कलाम जी तारीफ़ में असां इहो पढ़ियोसीं त बलागतुल कलाम उनखे चइबो आहे जेको मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ कलाम हुजे। त पोइ हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त इहो कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ आहे या नाहे? त उहे कुझु सूरतूं आहिनि जिन खे असां ॼाणींदासीं त पोइ असांखे इहा ख़बर पइजी वेंदी त कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ आहे या न। उहे सभु सूरतूं इल्मुल मानी जे अंदरि बयानु थींदियूं। यानी इल्मुल मानी पढ़ण सां असांखे इहो फ़ाइदो पवंदो त असां पाण ई इन ॻाल्हि खे सुञाणे सघंदासीं त इहो कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ आहे या नाहे। हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि न, गमी जी हालत, ख़ुशीअ जी हालत, ठीकु आहे। इहो पुठियां जेको पढ़ी आयासीं ख़ुशी जी हालत में कलाम करे मुतकल्लिम, गमी जी हालत में करे, ड्रेग जी हालत में कॾहिं कंदो, इख़्तिसार जी हालत में कॾहिं कंदो, त इहे हाल हुया। त मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ कलाम हुजे, इन जी ख़बर असांखे छा कहिड़े इल्म सां पवंदी? इल्मुल मानी जे हवाले सां पवंदी। त इल्मुल मानी जी तारीफ़ कंदे मुसन्निफ़ फरमायो हुवा इल्मुन, इल्मुल मानी अहिड़ो इल्मु आहे युरफ बिही अहवाल लफ़्ज़, जो सुञातो वेंदो आहे इन सां अहवाल लफ़्ज़िल अरबी, अरबी लफ़्ज़ जे अहवालनि खे। इल्मुल मानी सां अरबी लफ़्ज़ जे अहवालनि जी ख़बर पवंदी आहे, ॿियनि ज़बानुनि जो तालुक़ु इल्मुल मानी सां न आहे। कहिड़नि अहवालनि जी ख़बर पवंदी आहे? अल्लती, उहे अहवाल, बिहा, इन सां युताबिकुल मुक़्तज़ल हाल, जेके मुताबिक़त रखनि था मुक़्तज़ाए हाल सां। यानी इल्मुल मानी पढ़ण सां असांखे अरबी जे लफ़्ज़नि जे उन्हनि अहवालनि जी ख़बर पवंदी जेकी अहवाल मुक़्तज़ाए हाल सां मुताबिक़त, पोइ असां सुञाणींदासीं त हीउ लफ़्ज़ मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ आहे या न आहे। अगरि हूंदो त चवंदासीं इहो फ़सीह आहे, अगरि न हूंदो त चवंदासीं इहो फ़सीह न आहे। इन जो मिसाल मुसन्निफ़ पेश कयो आहे। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत आहे, उनखे अव्हां सही तरह सां सम्झंदव त अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ कलाम कीअं थींदो आहे ऐं कीअं हुजणु घुरिजे। आयत आहे व अन्ना ला नदरी अशर्रुन उरीद बिमन फिल अर्द अम अराद बिहिम रब्बुहुम रशदा। सूरह जिन जी आयत नंबर 10। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो क़ुरान में व अन्ना, इहो कौल जेको आहे इहो जिन्ननि जो आहे, ठीकु आहे। व अन्ना, ऐं बेशक असां, ला नदरी, नथा ॼाणूं, अशर्रुन, त छा बुराईअ जो, उरीद, इरादो कयो वियो, बिमन फिल अर्द, जेकी आहिनि ज़मीन में, उन्हनि सां, अम, या अराद बिहिम रब्बुहुम रशदा, इरादो कयो आहे उन्हनि सां उन्हनि जे रब हिदायत जो। हाणे मुसन्निफ़ फरमाए थो त तव्हां इन ॻाल्हि खे ॾिसो, इन आयत में अम लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे न। हिकिड़ो जुमिलो अम जो माक़बल आहे, ॿियो अम जो मा बाद आहे। तवजो कयो, आयत में हिकिड़ो जुमिलो अम जो माक़बल आहे। माक़बल कहिड़ो आहे? व अन्ना ला नदरी अशर्रुन उरीद बिमन फिल अर्द। ॿियो अम जो मा बाद आहे, कहिड़ो? अराद बिहिम रब्बुहुम रशदा। इन ॿिन्हिनि मंझि हिकिड़ो फ़इल इस्तेमालु थियो आहे। उहो कहिड़ो फ़इल इस्तेमालु थियो आहे? इरादे वारो। त अम जे माक़बल में इहो फ़इल मजहूल इस्तेमालु थियो आहे, उरीद, ऐं अम जे मा बाद में इहो फ़इल मौरूफ़ इस्तेमालु थियो आहे, अराद। फ़इल साॻियो ई आहे, ठीकु आहे। इरादे मंझां अम जे माक़बल में मजहूल इस्तेमालु थियो आहे, मा बाद में
मारूफ़ इस्तेमालु थियो आहे। इहो छो इन ॻाल्हि खे सम्झाए थो। उन खां पहिरियां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झो, हर शइ जो ख़ालिक़ अल्लाह ताला आहे, पर जेकी ख़ैर वारा कम हूंदा आहिनि उन्हनि जी निस्बत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ कई वेंदी आहे, ऐं जेकी शर बुराई जा कम हूंदा आहिनि बुराई जी निस्बत उहा अल्लाह जे तरफ़ नाहे कई वेंदी। जीअं उसूल शाशी में बि असां थोरी सबक़ में पढ़ियोसीं न, हज़रत इब्न मसूद फरमायो जेकॾहिं क़यास में मां दुरुस्त आहियां त उहो, जेकॾहिं मुंहिंजी ख़ता थी वई त उहो मुंहिंजे तरफ़ खां आहे। या वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम वारो इहो वाक़ियो बि तव्हां तर्जुमे में तफ़सील सां पढ़ी आया हो। जॾहिं ॿेड़ीअ खे ऐब कयो हुई त इराद उनजी फ़ैल जी निस्बत कंहिं तरफ़ कई हुई, पंहिंजे तरफ़ कई हुई न, फ़अरदतु अन आईबह, मूं इहो इरादो कयो त इन में ऐब कयां। ऐं जॾहिं छोकिरे खे क़त्लु कयईं त पोइ चयईं त अलाह इरादो कयो त उन्हनि खे इन जे बदिले में भलो ॾिए, भलो अता करे, त ख़ैर उते आयो त ख़ैर जी निस्बत वरी अलाह जे तरफ़ कई हुई, इरादो कयो उन्हनि ॿिन्हिनि जे रब। त इहो उसूल आहे त जेको बि भलाई जो कमु हूंदो उनजी निस्बत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ कई वेंदी, ऐं जेको बुराई जो फ़ैल हूंदो उनजी निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ न कई वेंदी, बुराई जे कम जी। त हाणे हिते बि जिन इहा ॻाल्हि था चवनि त असांखे इहा जिन्हनि खे जॾहिं रोकियो वियो न आसमान तां, हाणे तव्हां आसमान तां ख़बरूं नथा आणे सघो, जिन्हनि जे मथां बंदिश लॻी वई, रुकिजी वियो उन्हनि जो आसमान ते वञणु, त पोइ उहे जिन पाण में हम कलाम थी करे इहा ॻाल्हि पिया कनि त अन्ना ला नदरी, असां नथा ॼाणूं, अशरुन उरीद बिमन फिल अर्द, छा बुराई जो इरादो कयो वियो आहे हिन ज़मीन वारनि सां। त हाणे उरीद इरादो कयो वियो आहे, इहो मजहूल फ़ैल आंदो वियो, फ़ैल मजहूल जो फ़ाइल मालूम नाहे हूंदो, इन इराद जी निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ न कई वई आहे। छो त उते इरादे मां मुराद बुराई आहे। अशरुन उरीद, छा बुराईअ जो इरादो कयो वियो आहे, कंहिं इरादो कयो आहे, फ़ाइल मालूम मजहूल फ़ैल आंदो वियो आहे, ठीकु आहे। अशरुन उरीद, छा बुराईअ जो इरादो कयो वियो आहे, बिमन फिल अर्द, ज़मीन वारनि सां। अम अराद बिहिम रब्बुहुम रशदा, या इरादो कयो आहे इन्हनि ज़मीन वारनि सां इन्हनि जे रब रशदा, हिदायत जो। त हाणे हिते इरादो छा, इरादे मां मुराद छा आहे, रशदा हिदायत, इरादे मां मुराद हिदायत आहे, भलाई आहे, त उते फ़ैल मारूफ़ आंदो वियो अराद, ऐं अम जे मा क़बल में इरादे मां मुराद बुराई हुई त उते फ़ैल उरीद मजहूल आंदो वियो, जंहिंजी निस्बत ज़ाते बारी ताला जी तरफ़ जीअं न थिए। ऐं मां बाद में वरी हिदायत ई इरादे मां मुराद, उन में वरी फ़ैल मारूफ़ आंदो वियो जीअं उनजी निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ थिए। सो इहो मुताबिक़त लिल हाल आंदो वियो न, बुराई इन बुराई हिकिड़ी हालत आहे ऐं भलाई बि हालत आहे, त बुराई इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थी त इन जी निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ हुजणु न घुरिजे, त फ़ैल मजहूल आंदो वियो, फ़ैल मजहूल आणे मुताबिक़त लिल मुक़्तदा हाल कयो वियो न इनखे। ऐं हिदायत भलाई इहो हिकिड़ी हालत आहे, भलाई कहिड़ी ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थी त इन जी निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ कयो वञे, निस्बत कई वञे, त पोइ इहो फ़ैल मारूफ़ आणे उनजी निस्बत कई वई, त इहो आहे मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़। इहे असांखे सूरतुनि जी ख़बर पवंदी इल्मुल मानी पढ़ण सां। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। फ़इन मा क़ब्ल अम्मिन, पोइ बेशक अम खां पहिरियां, सूरतुम मिनल कलाम, अहिड़ी सूरत आहे कलाम जी जेका तुखालिफ़ सूरत त मा बअदहा, जेका मुखालफ़त थी करे मा बाद वारी सूरत जी। अम खां मा क़बल मा बाद जे मुखालिफ़ आहे न, मा क़बल में फ़ैल मजहूल आहे, मा बाद में फ़ैल मारूफ़ आहे, मा क़बल में बुराई आहे, मा बाद में भलाई आहे। वसानियत, ऐं ॿियो, फ़ीहा इन में फ़ैल जेको इरादे जो आहे, मबनियन लिल मालूम, इहो बिना कयो वियो आहे मालूम ते, यानी अराद बिहिम रब्बुहुम, मा बाद वारो इहो
मारूफ़ आंदो वियो आहे। वल हाल ऐं हाल जेको आहे दाई इहो इन ॻाल्हि खे सॾींदड़ आहे, इन ॻाल्हि जी तक़ाज़ा कंदड़ आहे। लिज़ालिक इन जे वास्ते त निस्बत भलाईअ जी इलाही सुबहानहू उन सुबहानहू ताला अल्लाह ताला जे तरफ़ थिए। फ़िसानियत ॿिए में व मन ऐं निस्बत शर ऐं मना करणु रोकणु बुराईअ जी निस्बत, निस्बत शर बुराईअ जी निस्बत इलाही उन जे तरफ़, कंहिंजे तरफ़? ज़ाते बारी ताला जे तरफ़, अल्लाह ताला जे तरफ़। फिल ऊला पहिरें में, पहिरें यानी मा अम जो मा क़बल में शर जो लफ़्ज़ आहे न, त उहो इन ॻाल्हि खां रोके थो त इन निस्बत ज़ाते बारी ताला जे तरफ़ थियणु न घुरिजे, त उते फ़इल मजहूल आंदो वियो। ऐं मां बाद में भलाई जो तज़किरो आहे, भलाई जो इरादो आहे, इहो तक़ाज़ा करे थो त निस्बत कई वञे, त उते फ़इल मारूफ़ आंदो वियो। पोइ मुसन्निफ़ फरमाए थो वयन हसर कलाम अला हाज़ल इल्म फी समानियत अबवाबिन व ख़ातिमतुन, मुनहसिर आहे, शामिल आहे ही कलाम हिन इल्म ते 8 बाबनि में ऐं ख़ातिमे में। माना इल्मुल मआनी में 8 बाब ईंदा, 8 बाबनि खां पोइ वरी ख़ातिमो ज़िक्र कयो वेंदो। उन्हनि खां पोइ पहिरियों जेको बाब आहे उहो ख़बर ऐं इंशा जे बारे में आहे, जेको सुभाणे पढ़ंदासीं। बिस्मिल्लाह।